अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कनि था उॾिरवाल मां मुमताज़ अली वरिया जी रिपोर्ट। उॾिरवाल स्टेशन भाऊ खान पठान चरिया चौक ऐं आसपास वारे इलाइक़नि में भाण जी खोट ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। एहतिजाजी मुज़ाहिरो चरिया चौक ते ज़मीनदार शकील आराई जी अॻवानी में भाण जी हथरादी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पीपी तहलके मटियारी जे अॻवान इज़त अली ब्रह्माणी, अॻूणो नाज़िम कासिम अबड़ो, अॻूणे काउंसलर जुनैद राजपूत ऐं ज़मीनदार शकील आराई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उॾिरवाल स्टेशन ऐं आसपास में ज़रई भाण जी हथरादी खोट जो ज़िम्मेवार हितां जा मक़ामी ताजरान आहिनि। मक़ामी ताजरनि जी वॾी पैमाने ते ज़रई भाण गोदाम थियल आहिनि, जेके पंहिंजे मर्ज़ी जे अघ ते पसंदि ऐं नापसंदि जी बुनियाद ते 1700 वारी भाण जी यूरिया बोरी हिन वक़्तु 3000 में नथी मिले। हिन चयो त 10-15 ॾींहंनि खां पोइ पाणी जी वाराबंदी थी वेंदी। वक़्तु सिर कणिक ऐं सरह जे ॿियनि फसलनि खे ज़रई भाण न मिलियो त ईंदड़ साल कणिक जो हदफ़ पूरो न थी सघंदो। हिननि चयो त जेकॾहिं अञा बि हुकूमत हथ ते हथु रखी वेही रही त कणिक जो फसल पंहिंजो घुर्बल हदफ़ न ॾेई सघंदो, जंहिंसां न सिर्फ़ु कणिक जी खोट पैदा थींदी बल्कि ग़रीब माण्हू सख़्तु मुतासिर थींदो। अॻूणो नाज़िम कासिम अबड़ो चयो त यूरिया भाण जेको अॻु में 1700 रुपया फ़ी बोरी विकिरो कई वेंदी हुई, पर हिन वक़्तु जॾहिं कणिक जी फसल खे यूरिया भाण जी शदीद ज़रूरत आहे, उन वक़्तु हथरादो यूरिया भाण जी खोट ॾेखारे मक़ामी ताजरान लखें रुपया ब्लैक ते कमाए रहिया आहिनि। हिन चयो त सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ जे पाण में सर्द जंग सबबि विचोले तबिके जो हारी ज़मीनदार ऐं आबादगार सख़्तु मुतासिर थींदो। हिन चयो त कणिक जी फसल खे हिन वक़्तु यूरिया भाण जी सख़्तु ज़रूरत आहे, पर बदक़िस्मती सां हितां जा मक़ामी डीलर ब्लैक मनी कमाए ज़राइत खे कापारी धक रसाए रहिया आहिनि। हिन चयो त यूरिया भाण जी हथरादो खोट जा ज़िम्मेवार हितां जा मक़ामी डीलर आहिनि।